भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरसां ॻोठ हंबरवाह में ज़री ज़मीन जे मामले तां कलोड़ा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े में लठूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरनि जा 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते इस्पताल आंदो वियो, जिते तबे इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि में अली गौहर कलोड़ो, अला ॾिनो कलोड़ो, अब्बास कलोड़ो, राजू कलोड़ो शामिल आहे, जॾहिं त भरिया सिटी थाणे ते ॿिन्ही धुरनि जी NC दाख़िल करे इलाज लाइ लेटर ॾिनो वियो। इन मौक़े ते ज़ख़्मी गौहर कलोड़ो ॿुधायो त मुखालिफ़ धुर अब्बास कलोड़ो वारा असांजा सोटन, हिननि असांजी ज़री ज़मीन ते बनो कटण जी कोशिश, असांजे मना करण ते हिननि लठूं ऐं कुहाड़ियुनि सां हमिलो करे ज़ख़्मी कयो। हिननि वधीक ॿुधायो त धक बि असांखे लॻाइनि। वरी भरिया पुलिस मुखालिफ़नि खां पैसा वठी असांजे भाउ खे गिरफ़्तार करे खणी वई आहे। ॿिए पासे राब्ते करण ते भरिया पुलिस ॿिन्ही धुरनि जी NC दाख़िल कराए इलाज लाइ लेटर ॾिनो ऐं का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।